शुच भगवान जी शरण वठी करे चिंता न कयो। कल बुध अज चवन था भगवान जी शरण वतो शंका भी न कयो। चो हरे राम। गुरबाणी में बुध भ्रम खोयो शंका ने ब्रह्म असां विञायासीं। हाणे ॿ ॻाल्हियूं न रहियूं, ईअं थींदो कि न थींदो, भगवान कृपा कंदा कि न कंदा, तारींदा कि न तारींदा, बाह पकड़ींदा। अरे ये संभव ही ना है, तू विश्वास कर। एक बार थी तो सके आग जलाइण बंद करे छॾे, सूर्य भगवान तेज ॾियण बंद करे छॾे, चंद्रमा चांदनी ॾियण बंद करे छॾे। संभव त नाहे, मान लो संभव आ, पर ये संभव ना है कि भगवान जे शरण कोई अचे श्री कृष्ण कृपा करण बंद करे छॾे। ये संभव ही ना है। पंहिंजी आदत को मजबूर उन जो स्वभाव आ, बदलजी नथो सघे। चो हरे राम। भगवान केॾा अवतार वरता, केॾा रूप धारण कया, पर हिकिड़ो भगवान जो अवतार अहिड़ो ॿुधायो जेको भगवान कठोर अवतार धारण कयो हुजे, जंहिंमें उन्हनि खे दया न हुजे, करुणा न हुजे। जा भक्त अचे उनजी रक्षा न कनि भगवान, भक्त अचे उनखे पकड़नि न, प्रेम न कनि। ये संभव ही न है। भगवान एक्टिंग भी नथा करे सघनि। ॿी त ॻाल्हि छॾियो, कठोरता जो अभिनय भी करन भगवान तो प्रकट थी वेंदो कि भगवान के एक्टिंग करण नथी अचे। तुलसीदास जी चवन था, है तुलसी प्रतीत एक। प्रतीत यानी अनुभव आ, विश्वास आ। केड़ो बाबा? प्रभु मूरत दयामयी है, प्रभु मूरत दयामयी है। मां के विश्वास आ मुझा राम जी करुणा सागर, दया जा सागर। वो कुछ करे ही नथा सघन दया कृपा जे अलावा, वो ॿियो कुछ उन्हनि खे करण ही न ईंदो आहे। केवल उन्हनि में करुणा ही करुणा भरियल है। बर्फ में छा भरियल आहे? छा भरियल आहे? बर्फ कैसां ठहियल है? उनमें थोड़ो थोड़ो फली तेल विधल आहे साईं जन न? अच्छा थोड़ो सरसों तेल विधल आहे उनमें? अच्छा भला ड्राई फ्रूट ॿिया कोई न, या कोई लोहो वोहो टीनो पीतल कुछ न विधल आहे, केवल जल। अरे कमाल। ॿुधो, बर्फ में चवंदा केवल पानी पानी है, बर्फ में छा है? तहिड़ी तरह सां भगवान में केवल करुणा ही करुणा है, प्रेम ही प्रेम है, दया ही दया है, ॿियो कुछ आहे ही कोन। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। इन करे चिंता छॾियो ऐं शोक भी छॾियो। शोक छाजो थींदो आहे? जेको समय गुजरियो। रोअंदा, अरे जिंदगी भर रोअंदा रहंदा आहिनि माण्हू। चओ हरे राम। हिकु बार दरबार साहब में अरदास पई हले, हिकिड़ा ॿिए हिंदी समाज जा हा, हिकिड़ा बुजुर्ग हा 80 साल जा, उहे रोअनि पिया। चाचा क्या हुआ? काहे को रो रहे हो? काहे को रो रहे हो? चओ हरे राम। भाई रोज छाजे करे था? चवन पे अज जे ॾींहुं मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई, अज जे ॾींहुं धर्म पत्नी गुज़ारे वई मुंहिंजी। हाणे त विधीअ जो विधान आहे, त भगवान जे साम्हूं अरदास कयो, प्रार्थना कयो। अगर प्रेम सच्चो आहे, हिकिड़ी माला उन्हनि जे लाइ फेरियो, या पति पहिरियों वेंदो, पत्नी पहिरियों वेंदी, सिधी सही ॻाल्हि आहे। चओ हरे राम। अगर तव्हांजो प्रेम सच्चो आहे, रोअण धोअण सां थोड़ी ना आत्मा खे शांति। प्रेम सच्चो तो वेही गीता पढ़ो उन जे लाइ। वधिक प्रेम तो 3 घंटा पूरी गीता पढ़ी छॾियो। अञा वधिक प्रेम तो पूरी भागवत रखो, महीने में पूरी कयो, 2 महीने में पूरी कयो, 3 महीने में पूरी कयो, पाण पढ़ो। हरे राम। बाक़ी तो मोह आ कि एतिरो उम्र गुजरी वई, असांजो जीवन गुजरी वियो। गुजरियल जमाना हिन मूंखे हे चई छॾी, मां 7 जन्मनि में न भुलंदुमि। हिन मंगलू राम मूंखे सभिनि जे साम्हूं मूंखे दुष्ट चयो, मूर्ख चयो, मुंहिंजे दिलि ते उहा चोट लॻी आहे। ईअं चवंदा आहिनि, हिते लॻी आहे, हिते। अरे वाह, कॾहिं सत्संग जा वचन हिते न लॻे, 2 अखर तोखे चई छॾिया, हिते लॻी आहे। वाह। चओ हरे राम। मां मरंदुमि न भुलजंदुमि। मंगलू राम मूंखे मूर्ख चयो। काॾे वञे भाई?
सत्संगी माण्हू सावधान थियो। इन्हनि में दुख भरियल आहिनि, पीड़ा पाप ताप भरियल आहिनि। इन्हनि खां ॿाहिरि निकिरंदव तव्हांजो हृदय प्रफुल्लित थी वेंदो। असां प्रसन्न थी वेंदासीं। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते दुखी थियणु, परेशान थियणु, रोअण धोअण, इहे सत्संगी जा लक्षण कोन। सत्संगी माण्हू मस्त रहे, मौज में रहे। चओ हरे राम। नथा चओ न चङी तरह? हाँ ये चओ न, जय स्टाइल में मां तो चवां, उन में चओ हरे कृष्ण। हाँ थोड़ो जोश, उमंग, उत्साह। हे हरि, हरे नारायण, हरे गोविंद, हरे माधव, हरे कृष्ण। हाणे टियों नंबर चवनि था निशोक होना। जेकी ॻाल्हि गुजरी चुकी आहे उन खे वठी शोक थींदो आहे। गुजरियल ॻाल्हि खे वठी शोक करणु, रोअण धोअण, हाय घोड़ा करणु, इहा वॾी भारी भुल आहे। छो भुल आहे भाई? जेको थी वियो आहे उहो ज़रूरी थियणो हुयो, ऐं जेको न थियो आहे उहो न थियणो आहे। जेको नथो थिए उहो थियण वारो न आहे। पूरी दुनिया हिक तरफ़ थी वञे वो कॾहिं थी नथो सघे। आ जेको थी रहियो आहे थी रहंदो। भगवान जी लिखियो आहे तीअं थींदो। होवे सोई जो राम रची राखा, को कर तर्क बढ़ावे साखा। वाद विवाद करण सां, दिमाग माथा पची करण सां विधि विधान बदलजी न वेंदो। तंहिंजे करे हिनमहिल जेको थी रहियो आहे उहो बि ठीक ठीक थी रहियो आहे। बुरा ना ही सब भलो ही है रे, गुरबाणी चए थी। बुरो कुछ ना है, सब भलो आहे। असां समझी नथा सघूं। माता असांखे टॉफी खाराईंदी त असां ख़ुशि थींदासीं, चॉकलेट ॾींदी बढ़िया, घटाघट फटाफट खाई वेंदासीं। अॼु हिन महिल घाव खेॾंदे खेॾंदे चोट लॻंदी ऐं कपा खणी जिन महिल पोछींदी त माता दुश्मन नज़र ईंदी, पिता दुश्मन नज़र ईंदा। मूंखे तकलीफ़ था ॾियनि। हिकु त मां पहिरियों किरी पियो आहियां, चोट लॻी आहे, हे मुंहिंजे जख़्मनि खे कोड़े ॾियनि था। तॾहिं सम्झ थोरी हूंदी कि असांजो भलो था कनि। 4-5 साले ॿार खे, 2-3 साले वारे खे छा सम्झ? त असां सम्झंदासीं मम्मी पापा त दुश्मन आहिनि असांजा, मूंखे कष्ट था ॾियनि। तहिड़ी तरह सां भगवान बि कई बार असांजा घाव पोछींदा आहिनि, असांजे जख़्मनि खे साफ़ कंदा आहिनि, असांजे दुखनि कष्टनि पीड़ाउनि खे नरकनि खे धोई छॾींदा आहिनि, थोरी तकलीफ़ ॾेई करे। असां छा सम्झंदा आहियूं? भगवान त दयालु कोन्हे, भगवान में कृपा कोन्हे, भगवान में दया हुजे हा ईअं छो करे? ये असांखे दुख छो ॾे? चओ हरे राम। भाई असांजी नज़र ओतिरी न आहे कि भगवान जी दया खे सम्झी सघूं। उनजी हर शइ में कृपा आहे, दया आहे, करुणा आहे। चओ हरे राम। हे हरे श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। इन करे उन में शोक करण जी जरूरत न आहे। राम कीन चाहे सोई होई। ये राम जी चाहींदा तीअं थींदो, करे अन्यथा अस नहीं कोई। ॿियो कोई माण्हू बदिले नथो सघे क़िस्मत खे, भाग खे, विधान खे। अब भगवान भी छा कंदा आहिनि? जेके असांजे कई जन्मनि जा जीवन जा असांजा कर्म आहिनि उहे ई त सुख दुख ठही करे ईंदा आहिनि। भगवान खे छा एॾो तव्हां कठोर सम्झो आहे? भगवान खे ईअं सम्झो आहे कि भगवान असांखे दुख ॾींदा आहिनि? वो त आनंद मूर्ति, सच्चिदानंद स्वरूप आहिनि। दुख स्वरूप काथे भगवान जो नालो थोड़ी पढ़ियो अथव। ब्रह्मानंद, परमानंद, परम आनंद, नंद के आनंद भयो। कि ॿुधो कि नंद के दुख कष्ट पाप ताप भयो। भगवान आनंद स्वरूप आहिनि, उहे आनंद जे सिवा कुझु नथा ॾेई सघनि। कर्मनि जा हिसाब किताब ई साम्हूं ईंदा आहिनि। भगवान छा कंदा आहिनि? जेको ज़हर जहिड़ो दुखदाई हूंदो आहे उनखे भगवान कड़वी दवा जे समान करे छॾींदा आहिनि। जिते फांसी हूंदी आहे उते कंडो करे छॾींदा आहिनि। भगवान ईअं कंदा। असां त रोंदासीं, कंडो भगवान जे करे लॻो। अब फांसी उहा नज़र नथी अचे जेकी लॻणी हुई। चओ हरे राम। फांसी जेकी लॻणी हुई उहा नज़र नथी अचे और कंडो नज़र तो अचे तो भगवान दोषी थी विया।
भगवान छो दुख ॾींदा आहिनि, छाजे करे ॾींदा आहिनि? हरे राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। प्रभु जे ने मंगलमय विधान के कानून के नियम के समझी करे शरणागत भक्त सदा निशोक रहंदो आहे। शोक उन जे साम्हूं ई न ईंदो आहे, मस्त थी वेंदो आहे, कोई फिकर न कंदो आहे। त यादि रखो भाई, शोक न करणो आहे, जेको गुजरियो उन जी चिंता शोक न करणो आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे चौथी पॉइंट तव निशंक होना, यानी शंका न करण, भरम न करण, डाउट न रखण, तीन तेरा न करण, पंहिंजो दिमाग न खपाइण। भगवान जे संबंध में कॾहिं इहो संदेह न करे कि मां भगवान जो थियुमि कि न थियुमि। मां त चई छॾियो श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण मां तव्हांजे शरण आहियां, फिरत फिरत प्रभु आई आहे। अरे मां त चयुमि भगवान मञई कि न मञई? अरे भगवान त पहिरियों ई तैयार वेठा हा, जन्मनि जन्मनि खां तैयार वेठा आहिनि। असांजे चवण जी देर आहे, बसि असांजे किरण जी देर आहे। भगवान जी बाहूं त पहिरियों ई खयल आहे। त इहा शंका न कयो कि भगवान जे मां शरण थियुमि त भगवान मूंखे स्वीकार कयो कि न। जॾहिं उहो रावण खे स्वीकार था कनि, जेको सीता माता जो हरण करियो, ॿुधायो, जॾहिं अजामिल खे स्वीकार था कनि, जे गला कटिया माण्हुनि जा, चोरी कई, डकैती कई, ॿुधायो तव्हां कीअं था सोचे सघो असांखे स्वीकार न कंदा? चवनि था धरतीअ ते कोई माण्हू थी नथो सघे, एतिरा पाप करे नथो सघे। चो हरे राम। गीता में चवनि था अपि चेतसु दुराचारो, दुराचारी कंहिंखे चइबो आहे? यानी सभिनि खां वॾो पापी। अगरि उहो बि मुंहिंजे शरण में अची वञे त अर्जुन मां हुनखे संत बणाए छॾींदो। अञा एतिरो बि न कि केवल शरण में रखंदो आहियां, साधु बणाए छॾींदो आहियां। भगवान चवनि था उनखे संत महान बणाए छॾींदो आहियां। कोई अचे त सही। हरे राम। राम जी त चवनि था अंगद चओ वञी भाई रावण खे, सीता जी खे ईअं वापसि करे, असां वापसि हली वेंदासीं। काज हमार तास हित होई, असांजो कमु थी वेंदो, सीता जी वापसि ईंदी ऐं तुंहिंजो भलो थींदो। इहे लंका पूरो खानदान मरण खां बची वेंदो। केॾी दया था कनि, करुणा। ॿुधायो त कॾहिं बि मन में ख़्याल बि न कयो कि भगवान असांखे स्वीकार न कंदा। ॾाढी सुंदर प्रसंग ईंदो आहे रामायण में कि युद्ध कंदे 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 मेघनाद वीर गति खे प्राप्त थियो। वीर गति खे भगवान रघुनाथ पंहिंजो पीतांबर पाए करे उन जी शव खे रावण वटि मोकिलियो। इहो त तव्हां ॿुधी चुका हो, हा न? बानर त ॾाढो गुस्से में आहे, क्रोध में आहे कि न असांजे राम लक्ष्मण भगवान खे नागपाश में ॿधो, नांगनि जे बंधन में। लक्ष्मण जी खे मूर्छित करे छॾियो, हनुमान जी खे केॾी तकलीफ़ करणी पई, पहाड़ खणी आया। लेकिन राम जी चवनि था न, असांजी कोई दुश्मनी थोड़ी आहे, असांखे त सीता जी खे वापसि वठणो आहे, इन करे युद्ध था कयूं। असांजो दुश्मन न आहे मेघनाथ, हे त महान आहे। प्रभु हिनखे महान था चओ, हिन ई तव्हांखे बेहोश कयो। हा हा हे महान आहे। अरे न तव्हांखे नागपाश ॿधी, लक्ष्मण जी खे मूर्छित कयो, महान आहे। कीअं महान आहे? पंहिंजे पिता जे लाइ लड़ाई थो करे, पितृभक्त आहे। मेघनाथ कोई स्वार्थ थोड़ी आहे। मेघनाथ भी समझंदो कि मुझे पिता गलत कम कयो, पर पोइ भी इन पंहिंजे पिता जे लाइ प्राण ॾिना। हिन जे शव सां मजाक न कजो भाई। हिन खे वस्त्र पाए करे मोकिलियो। वस्त्र काॾो आयो युद्ध में? भगवान पीतांबर पंहिंजो पातो। अहिड़ा करुणा सिंधु। ऐं एतिरी ॻाल्हि न आहे, आदर सम्मान सां उन जे शरीर खे जॾहिं भगवान वापसि मोकिलियो ऐं
ये कथा तुलसीदास जी जे रामायण में न वाल्मीकि रामायण में लिखियल तो अद्भुत प्रसंग कि जेॾीमहिल भगवान उन जे शरीर के वापस मोकिलियो ऐं उन जो संस्कार कयो रावण जॾहिं त राम जी भी शोक प्रकट करण रावण सां गॾु हुयो। राम जी शोक प्रकट करण विया कि युद्ध आ अलग ॻाल्हि आहे, हो भी असांखे मारे हां पोइ ते न हटे हां, हा न, ऐं असां भी मारियूं। युद्ध में त हिक ॿिए खे मारे करे माण्हू स्वर्ग वेंदो आहे, लेकिन हे दशानन मां तव्हांजे शोक में गॾु आहियां। मूंखे भी पीड़ा है। मेघनाथ महावीर हुयो ऐं पितृ भक्त हुयो, बहादुर हुयो, ॾाढो वॾो बहादुर आहे। अहिड़ा भगवान हुआ कि अॼु जे शोक में मां तव्हां सां गॾु आहियां। चओ हरे राम। ओतिरी देर भगवान सब पंहिंजा कम कार रोके छॾिया। युद्ध के खिलाफ न रणनीति ठहंदी, न कोई योजना ठहंदी, न कोई तैयारी थींदी, न संग्राम थींदो, न युद्ध थींदी, कोई भी योजना न हलंदी। केवल हिनमल शोक जो समय आहे। त ॾिसो भगवान दुश्मनन सां ई था हलनि। ओहो, दुश्मन के भी तुम हितकारी, तुम हो करुणा धाम, हे घनश्याम, हे घनश्याम। तो विश्वास रखो भाई, असां उन जे शरण थियासीं, शंका न कयो। भगवान मूंसां गॾनि, अॼु भी गॾनि, अंतिम समय भी गॾु हूंदा, मथे भी गॾु हूंदा। मां त अनादि काल खां भगवान जो ई आहियां। सदा सदा खां भगवान चवनि था, ए जीवो मम अंश। भगवान जा वचन श्री कृष्ण जा। राम जी चवनि था, सब मम प्रिय, सब मम उपजाए, सब मूंखे प्यारा आहिनि, सभिनि खे मां ई त पैदा कयो आहे। पंहिंजे ॿारनि सां केरु प्रेम न कंदो आहे। चओ हरि राम। मां ई पंहिंजे मूर्खता जे करे पंहिंजो पाण खे भगवान खां अलॻि मञी वरितो, परंतु मां पंहिंजो पाण खे भगवान खां केतिरो बि अलॻि मञा, तॾहिं बि उन्हनि खां अलॻि थी नथो सघां। थियणु संभव भी न आहे। अगरि मां अनन्य भाव सां अलॻि थी करे भी अलॻि थियण भी चाहियां, तॾहिं भी अलॻि थी कीअं सघंदुमि? छो जो भगवान चयो आहे कि यह जीव मेरा ही अंश है। हे जीव, हे इंसान, हे प्राणी मुंहिंजो ही अंश आहे, मुंहिंजो टुकड़ो आहे, मुंहिंजो हिस्सो आहे। मम एव अंश। इन तरह मां भगवान जो आहियां, भगवान मुंहिंजा। इन सच्चाई जी याद ईंदे सब शंका संदेह भरम मिटी वेंदा आहिनि। शंका संदेह इन्हनि जे लाइ थोड़ी सी भी गुंजाइश न रहंदी आहे। चओ हरे राम। कॾहिं न रहंदी आहे? जॾहिं तव्हां दिल सां चवंदो कि मैं भगवान का हूं। चओ, भगवान मेरे हैं, मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो न कोई। हाँ, भगवान मुंहिंजा आहिनि, यानी केवल भगवान मुंहिंजा आहिनि। ॿिया सभु सेवा करण जे लाइ, सेवा करण जे लाइ सॼी दुनिया पंहिंजी आहे। जंहिंजी सेवा करणी पवंदी आहे न, उन में मोह न थींदो अथव। ध्यानु ॾिजो, मज़े जी ॻाल्हि अथव। जंहिंमें कुछ सुख मिलंदो आहे, उन में मोह थींदो आहे। उदाहरण ॾिसो,